टंडो आदम म्यूनिसिपल कमेटी के वार्ड 15 ते थींदड़ ज़िमनी चूंड में सरगर्मियों शुरू। जेडीए अॻवाननि पारां उम्मीदवार जी ऑफिस जो इफ्तिताह। रिपोर्ट मूजिब टंडो आदम म्यूनिसिपल कमेटी के वार्ड 15 ते पीपी काउंसलर सलाहुद्दीन अंसारी के फोत थियण बाद खाली थियल सीट ते 5 नवंबर ते थींदड़ ज़िमनी चूंड लाइ सरगर्मियों शुरू थी वयूं आहिनि। जेडीए उम्मीदवार गुलाम मुस्तफ़ा सांदरी ऑफिस जो इफ्तिताह कयो वियो। जेडीए अॻवाननि एडवोकेट मोहम्मद अशरफ पंवर, नियाज़ वस्सान, डॉक्टर कंबर मरी, एडवोकेट अवेस मरी ऐं ॿियनि ऑफिस जो इफ्तिताह कयो, जंहिंमें माण्हुनि जे वॾे अंग शिरकत कई। उन मौक़े ते जेडीए अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पीपी वारनि 15 सालनि खां सिंध खे लुटियो आहे, माण्हुनि जा हक़ ग़ज़ब कया आहिनि ऐं मुआशी बदहाली खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। उन लाइ अवाम संदसि ख़िलाफ़ आहे। टंडो आदम शहर में अमन अमान जी सूरतहाल ख़राब आहे। चोरियूं, धाड़ा फूरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मंशियात सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। शहर जा समूरा रोड रस्ता मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि। शहर जो को बि धणी साईं नाहे। इंशाअल्लाह 5 नवंबर ते थींदड़ इलेक्शन में हितां जेडीए उम्मीदवार गुलाम मुस्तफ़ा सांद पीपी उम्मीदवार खे शिकस्त ॾेई वॾी अक्सरियत सां कामयाब थींदो।